अस्सलाम वालेकुम, वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो भी सही है। हाणे पाण प्रॉब्लम कंदा से 8.3 इनमें छा तो जे त हिक 960 वाट मतलब पावर पाण खे मिलियल आहे हिक 960 वाट जी सग वारी मोटर 100 किलोग्राम माए वारे जिस्म खे मायो भी पाण खे मिली वियो माए वारे जिस्म खे मथे खणे थी। ठीकु आहे, हिकु मोटर आहे हू 100 किलोग्राम माए वारे खे मथे खणे थी। ॿुधायो त उनजी रफ़्तार छा हूंदी, पाण खे उनजी रफ़्तार मालूम करणी आहे। ठीकु आहे, साॻियो ई फार्मूलो लॻंदो जेको इन खां पहिरियों वारे प्रॉब्लम में हो। पावर इज़ इक्वल टू पावर इक्वल टू एफ इंटू वी। ठीकु आहे, हाणे ही पाण डेटा कलेक्ट कई आहे त पाण खे स्पीड मालूम करणी आहे, रफ़्तार करणी आहे उनजी, पावर भी पाण खे मिलियल आहे ऐं छा मिलियल आहे, मास मिलियल आहे। ठीक है, साॻियो फार्मूलो लॻंदो इनमें पावर बराबर छा जी आहे, एफ इंटू वी जे। हाणे हिते भी पाण खे एफ मालूम करणो पवंदो, मास मिलियल आहे। साॻे तरीक़े सां मालूम कंदासीं त वेट जे बराबर ई फोर्स हूंदी, जो उनजे वेट जे बराबर ई उनखे मोटर के मथे फोर्स हणनी पवंदी, त ही एम जी थी वियो। सही थी वियो। हाणे ख़ाली वैल्यू पुट कयूं, 100 kg इंटू 9.8 मीटर पर सेकेंड वारो, ही हिकु ॾाई वई ऐं हिकु ज़ीरो भी वई, बाक़ी ही आया बाबा 980 न्यूटन मतलब फोर्स मोटर हणंदी। मोटर फोर्स घणी हणंदी, 980 न्यूटन। ही हाणे ही हिते पुट कंदासीं। हुन पुट करण खां पहिरियों पाण हिकु भेरे हू डायग्राम थोरो ठाहे वठूं त ही मास आहे, ही मास, ठीकु आहे, ही केजी वारो, ही मास। हिन खे मोटर मथे छिके थी, मथे छिके थी, त पाण ही जेकी स्पीड, जंहिं स्पीड सां हू मथे वञे पई, हू पाण खे वेलोसिटी मालूम करणी। ईअं सम्झी वठो मोटर मथे ई हूंदी या हेठि पई हूंदी, बाक़ी अहिड़ो सिस्टम लॻल हूंदो जीअं हिन मास खे, जीअं हू पुली हूंदी आहे, हिन मास खे हू मथे छिके पई, त पाण हिन जे ही स्पीड मालूम करणी आहे। ठीकु थी वियो। हाणे हिते वैल्यू पुट करे वठूं, हिकु भेरे ॿीहर फार्मूलो लिखूं, एफ इंटू वी। हाणे पाण वी मालूम करणी आहे, वी मालूम करणी आहे त ही हिते मल्टीप्लाई थिए पई, एफ जॾहिं हिन साइड ईंदो, छो जो पाण खे ख़ाली वी मालूम करणी आहे, वी हिते ई रहंदी, एफ हिन साइड ईंदो त उहो डिवाइड थी वेंदो, हिते मल्टीप्लाई थिए पियो, ही बाबा हिते एफ अची वियो, बचियो छा, ही पाण वटि वी। हाणे पाण खे स्पीड मिली वेंदी, पावर छा आहे, पावर आहे 1900 पावर आहे 1960, हिन खे वंड कयोसीं हिन फोर्स सां 980 सां, त घणे भेरे खोड़ो लॻो, खोड़ो लॻो 2 भेरे। ठीकु आहे, 2 भेरे लॻो त ही पाण मतिलबु हिन जी पाण खे 2 मीटर पर सेकेंड जी स्पीड सां, 1 सेकेंड में 2 मीटर हू मथे वेंदी, ही उनजी स्पीड हूंदी, हर 1 सेकेंड में 2 मीटर मथे वेंदी, मतिलबु 2 मीटर फी सेकेंड हुनजी स्पीड हूंदी। सफ़ा सवलो आहे। को भी मसलो हुजे कमेंट में पूछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।